लखी गुलाम शाह चक शहर में 60 सालन खां थींदड़ क़दीमी तारीख़ी सीरतुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इज्तिमा मदरसा हिज़्बुल इब्रार में थी गुज़रियो, जंहिंमें चक ऐं पसगिरदाई जे हज़ारे माण्हुनि शिरकत कई। इज्तिमा के जमियत उलमा इस्लाम सिंध जे सूबाई जनरल सेक्रेटरी उल्लामा राशिद महमूद सूमरो, दरगाह जराड़ पौड़ जे गादी नशीन मौलाना अब्दुल्लाह पौड़, दरगाह बेर शरीफ जे मौलाना अब्दुल मजीद कुरैशी, दरगाह सुमरानी शरीफ जे गादी नशीन मौलाना अब्दुल्लाह मर, मौलाना असदुल्लाह कोड़ो ऐं ॿियनि ख़तीबन ऐं मुक़र्रिरीन खिताब करे हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं असहाब इकराम ऐं अहल बैत इकराम जी ज़िंदगीअ ते रोशनी विधी ऐं मुल्क जी मौजूदा सूरत हाल, महांगाई, बदउनवानी, बदअमनी ऐं लाक़ानूनियत समेत दरपेश अवामी मसइलनि ते ॻाल्हायो। इज्तिमा में सिंध जे मशहूर नात ख़्वान अलाज इमदादुल्लाह फुलपोटो समेत काफ़ी नात ख़्वाननि नातूं पेश कयूं। तारीख़ी इज्तिमा रात देर ताईं जारी रहियो। रिपोर्ट कुर्बान अली मर, फास्ट न्यूज़ सिंध चक।